नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं खैरपुर जे लेडी पुलिस जो थाणो क़ाइमु कयो वियो आहे उन में ऐं उत्तर सिंध जिते कबीलाई निज़ाम आहे, जिते तंग नज़र समाज आहे, जिते हज़ारे साल पुराणे रीति रस्मुनि खे वठी करे गैरत ऐं अना जी जेका आहे आड़ बन आहे ऐं माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे कारियूं करे मारे रहिया आहिनि ऐं क़बाइली झेड़ा थियनि था त उन्हनि में औरतुनि खे निशानो बनाइनि था या वरी मामूली ॻाल्हियुनि ते औरतुनि खे क़त्ल कंदे देरि नथा कनि। त अहिड़े माहौल में जॾहिं हिकिड़ो तंग नज़ार समाज आहे, घुटियल ॿूसाटियल जेके आहिनि उहे सोचूं आहिनि, उन में जेकी लेडी पुलिस जूं अहलकार आहिनि, जेकी पुलिस वारियूं भर्ती थियनि थियूं औरतूं, उन्हनि जे लाइ माहौल कहिड़ो आहे, उहे कहिड़े तरीक़े सां कमु कनि थियूं, उन्हनि जो तरीक़ेकार छा आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हिकिड़ी औरत खे गिरफ़्तार कनि थियूं या उनखे हिकिड़े दारुलमान में मुंतक़िल कनि थियूं या उनजी ज़िंदगी बचाइनि थियूं या हुननि जा पंहिंजा लेडी पुलिस जा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ो तरीक़े सां उहे सर्वाइवल करे रहियूं आहिनि ऐं हिन मर्दाणे मेल डोमिनेटेड सोसाइटीअ में कहिड़े तरीक़े सां पंहिंजे बका जी जंग विड़ी रहियूं आहिनि। हिन वक़्तु मौजूदु आहे मूंसां हिकिड़ी सब इंस्पेक्टर। हा, तव्हांजो छा नालो? साईं रज़िया फ्लोपोटो, इंचार्ज वुमेन कंप्लेंट सेल SP ऑफिस। इहो ॿुधायो त केतिरा साल तव्हांखे भर्ती थी? तक़रीबन अदा मूंखे हिन सर्विस में 13 साल आहे। 13 साल जी। तव्हांजो भला नंढे हूंदे इहो सुपिनो हुयो छा त मां अॻिते हली ऐं पुलिस में त शौक़ु हुयो, शौक़िया तौरु आयमि, उन खां पोइ जेको आहे त इहो पंहिंजो पाण मञराइणो हुयो। इहो ॿुधायो, घर में 2 माण्हू आहिनि, अॻु में हिकिड़ो कमाईंदो त 10 ॼणा खाईंदा, हाणे त 2 माण्हू ज़ाल मुड़ुस आहिनि त ॿिन्ही खे नौकरियूं हुजनि त माना घर हले। बिल्कुलु अदा, हींअर जेकॾहिं 10 भाती आहिनि न त 10 ई कमाईंदा त घर हली सघंदो। महांगाई एतिरी वधी वई आहे, इलाही जेको आहे त बेरोज़गारी इलाही आहे, नौकरियूं माण्हुनि खे मिलनि कोन थियूं। तव्हां हिकिड़ी पुलिस जूं ऑफिसर आहियो, मुआशिरे में मिटनि माइटनि में ॻोठनि में तव्हांखे कहिड़ी नज़र? तमामु सुठी नज़र सां। मुंहिंजी त माण्हू इलाही जेको आहे रिस्पेक्ट कंदा आहिनि। रिस्पेक्ट जा ड्रिजंदा? न ड्रिजंदा छो आहिनि अदा, उन्हनि खे फ़ख्रु थींदो आहे त असांजी जेको आहे त फुलपोटो बिरादरीअ जी जेको आहे पुलिस ऑफिसर आहे, हर जाइ ते मूंखे सपोर्ट कंदा आहिनि। इहो मूंखे ॾसियो, ॾिसंदा हो त पुलिस जे बारे में तासुरु हूंदो त भाई सिपाही न दोस्त ऐं पिफड़ न गोश्त, इहे कॾहिं सॼणु नथो थी सघे, पंहिंजे भाउ खे पीउ खे बि ॿधंदे देरि नथो करे सघे ऐं कॾहिं बि इन मां तवको न रखिजे। जा माण्हू थाणे खां ई ड्रिजंदो आहे त वींदुमि त मूंखां पैसा वठंदा, या ग़रीब वीचारे खे निचोड़े नास करण में पुलिस जो वॾो किरदारु आहे। हे जेका लेडी पुलिस आई आहे, ख़ूबसूरत चेहरा, छा उन्हनि को सॉफ्ट इमेज, को कार्नर चेहरो पुलिस जो सुठो जोड़ियो आहे? अदा बिल्कुलु, जेको लेडीज़ हो त जेंट्स आहिनि, ॾिसो हाणे ॿाहिरि छा थो थिए असांखे बि ख़बर कोन्हे, हुननि जे बारे में असां बि नथा चई सघूं। बाक़ी असांजूं लेडीज़ पुलिस जेको बि उन्हनि जूं पंहिंजूं ड्यूटी आहिनि, पंहिंजी जेको आहे फ़र्ज़ु छनासीअ सां जेको आहे निभाइनि थियूं पयूं ऐं अहिड़ी काई असांखे त अहिड़ो किथे बि महसूसु कोन थियो आहे, न ई कॾहिं ईअं चयो वियो आहे असांखे। रिश्वत नथियूं वठनि? बिल्कुलु बि न। थोरी घणी? न उन्हनि खे छा थो मिले वीचारनि खे, जेको थाणे में मानी बि पंहिंजे पैसनि सां थियूं घुराए खाइनि। हाणे तव्हांजी पघार घणी आहे? पघार अदा मूंखे 13 साल सर्विस में आहे, हिन महिल मुंहिंजी पघार आहे 27,432 रुपया नेट जेकी मूंखे मिले थी। हिन शोबे में अचण खां पोइ तव्हांखे के प्रॉब्लम बि ज़रूरु आया हूंदा पेश, जंहिंखे फेस करणो? न अदा, मूंखे कोई प्रॉब्लम न थियो ऐं मूंखे सपोर्ट कनि था। मूंखां अलावा मुंहिंजा 2 भाइर आहिनि, हिकु सिस्टर आहिनि, सभु मूंखां वॾा आहिनि ऐं इन खां अलावा मुंहिंजे बिरादरीअ जा माण्हू जेके बि मुंहिंजे वास्ते वारा आहिनि, सभु मूंखे सपोर्ट कंदा आहिनि। ईअं जो तव्हांखे मिट माइट चए ॻोठाणो त भाई इहे छॾाए ॾियो फलाणो माण्हू, जेकॾहिं ॾिसो अदा, जेकॾहिं उहो ॾोह में मुलविस आहे त पोइ गुनाहगार आहे, असां साथी न आहियूं। लेकिन वाक़ई जेको आहे त उहो माना ईअं सम्झो बेगुनाह आहे त असां भरपूर कोशिशि कंदासीं, हुनजे लाइ मदद कंदासीं। भला ईअं जो मुजरिम आई तव्हां खां भॼी वञे, हुनखे कीअं भॼी वञे, हुनखे कीअं पकड़ींदा? जीअं आम जेको आहे पुलिस वारा पकड़ींदा आहिनि। बिल्कुलु अदा, बिल्कुलु। छो जो ही तव्हां जेको आहे लेडीज़ खे घटि था सम्झो छा? न घटि मां नथो सम्झां, पर मां अदा जहिड़ी जेको आहे जेंट्स खे ट्रेनिंग ॾिनी वई आहे, ओड़ी असांखे बि ट्रेनिंग मिली वई आहे। मां पाण कमांडो ट्रेनिंग? बिल्कुलु, मां पाण करे आई आहियां। 2.5 महीना कराची जे रज़ाकाबाद कमांडो कोर्स करे आई आहियां मां। छा कमांडो कोर्स? उन में अदा जीअं जेंट्स खे ट्रेनिंग ॾियनि था, सुबुह जो PT परेड, हर तरह जी जेको आहे वेपन वग़ैरह, बिल्कुलु हर तरह जी ट्रेनिंग। कोई उते जेको आहे न स्विमिंग न, उते के काई रिआयत न आहे त इहे लेडीज़ आहे या जेंट्स आहे, उते सभु उन्हनि जे लाइ बराबरि आहिनि। फायर करण जी ट्रेनिंग? बिल्कुलु अदा, बिल्कुलु। कॾहिं अहिड़ी नौबत पेश आई जो कयो हुजे?
न त अञा ताईं जेको आहे त अहिड़ी का नौबत आई कोन्हे। बाक़ी ट्रेनिंग्स थियूं आहिनि, जेके बि थियूं आहिनि उन्हनि ट्रेनिंग बि कंदा आहियूं। भला तव्हां बि हाफ फ्राई करण जा आहियो शौक़ीन त कंहिं मुजरिम आहे जेके वठी आऊं? अगरि इहो असांजी ज़िंदगीअ में मौक़ो आयो, अगरि जेको आहे त असांजे लाइ हुकुम हूंदो त बिल्कुलु कंदासीं, बिल्कुलु। ये हाफ फ्राई सच्चा मुक़ाबला था थियनि या ईअं पकड़े करे गोली? अदा सचा बि आहिनि, ईअं केरु जेको आहे कंहिंखे पकड़े गोली हणंदो। ॾोहारी माण्हू आहिनि ऐं जेकॾहिं ॾोहारनि खे वधि में वधि जेको आहे, जेकॾहिं माण्हू ॾिसो ॾोहारी छॾिजी था वञनि, उन्हनि खे कोई सबक़ु त हासिलु नथो थिए, हिन सां उन्हनि में माना हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थिए थो। नाज़रीन असां सां मौजूदु आहे ॿी लेडी पुलिस सब इंस्पेक्टर फिज़ा शाह। हा इहो ॿुधायो तव्हांखे घणा साल थी विया? असांखे 21 साल पूरा थियण वारा आहिनि। लेडी पुलिस कॾहिं को खुली आहे? असां 96 में जॾहिं लाड़काणे में असांखे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा असां इंटर उन वक़्तु क्लियर कईसीं त न डॉक्यूमेंट्स हुया, न एनआरसी कार्ड हुयो, कुझु बि न हुयो। फर्स्ट 96 में लेडीज़ थाणो ठहियो लाड़काणे में, असांखे अपॉइंटमेंट कयूं 15 असां एएसआई डायरेक्ट थियासीं। इहो ॿुधाइजो त शुरूअ में अहिड़ो रुझान मौजूदु मायूं लमाईंदियूं हुयूं या घराणा माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे इन शोबे में मोकिलण खां माना एलर्जिक थियनि पिया, हाणे वरी माहौल सुठो ठहियो आहे, बेरोज़गारी वधी आहे, गुरबत जे करे माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे? जॾहिं असां फर्स्ट 96 में डायरेक्ट एएसआई थियासीं त तंहिं वक़्तु में एॾो रुझान न हुयो ऐं काफ़ी कुझु ॻाल्हियूं ॿुधण पियूं अचनि, लेकिन असांजा जेके पंहिंजा फैमिली वारा हुया उन्हनि जो ॾाढो तामन हुयो असां सां। ऐं हाणे त काफ़ी शौर अची वियो आहे लाड़काणे में, जीअं हाणे 60 मां असांजा 60 या 50 खां वधीक छोकिरियूं आहिनि, लेडीज़ आहिनि। हिते मुंहिंजे ख़्याल में उहो जीअं अदी ॿुधायो त शायदि 43 अदी जन ॿुधायो इहे आहे, ऐं हाणे काफ़ी शौर आहे। तव्हांजे इन लेडी पुलिस सां औरतुनि में तहफ़ुज़ जो अहसासु पैदा थियो आहे या उहे वीचारियूं ईअं ई निधड़िकियूं आहिनि जीअं अॻु में बि थाणनि ते थींदो? अदा बिल्कुलु, असां जॾहिं फर्स्ट 96 में ओॾे हुआसीं त असां ज़ार हर कंहिंजो पंहिंजी पंहिंजी वर्किंग आहे। हाणे हिते बि ईंदो इनशाला वर्किंग असांजी ख़ुदि पैदा वॻा असां चऊं हीअं ॻाल्हि इनशाला अज़वजल त एतिरो आहे त सचाई कूड़ खे इनशाला जेको आहे सो असां करे सघंदासीं ऐं उन खां पोइ जेको जॾहिं मुजरिम माण्हुनि खे सज़ा ॾियाराईंदासीं इनशाला। ईअं को मुजरिम भाॻियो हुजे उनखे पकड़ियो? बिल्कुलु त ईअं आहे न, हा बिल्कुलु आहे। अलाह हिकिड़ी ॿुधाइण अलाह साईं जेको इंसानु क्राइम कंदो आहे उनखे रब पाक बि जेको आहे सो सज़ा ॾींदो आहे, उनखे बि अलाह ताला जी सज़ा उनखे ॾींदो आहे, अलाह साईं उनखे न छॾींदो आहे, ॿियो त उनखे कानून बि न छॾींदो आहे। बाक़ी जेको करे थो त उनखे जॾहिं रब पाक। अच्छा केतिरा कलाक ड्यूटी तव्हांजी? अदा हाणे हितां जी ॾिसो शेड्यूल छा आहे, लेकिन उते त असांजी नंबर वाइज़ सां ड्यूटी लॻंदी हुई। हा त असांजा हाणे 3 ज़िले में ॾिसूं छा नालो आहे तव्हां? रज़िया बलोच। तव्हांखे केतिरा साल थी विया आहिनि? मूंखे 11 साल थी विया आहिनि। 11 साल जी। इहो पंहिंजो शुरूअ में जेको तव्हांखे नौकिरी करण जे दौरान मुश्किलातूं पेश आयूं मिटनि माइटनि जे तरफ़ां, सौटनि मासतनि जे तरफ़ां, बिरादरी वारनि जे तरफ़ां? मुंहिंजे क़ौमनि तमामु एतिराज़ घणो कयो। हा त शर क़ौम जेको आहे सो इन में पुलिस में नौकिरी न कंदी, पर मुंहिंजो बाबा हिकु ई हुयो जंहिं मुंहिंजो। छा नालो आहे उनजो? नूर मोहम्मद। जी जी। ॻोठु तव्हांजो कहिड़ो? मोहम्मद ॾिनो। अच्छा। हा मुंहिंजे वालिद साहिब जेको आहे सो तमामु घणो मुंहिंजी पोइवारी कई। हा हाणे भला ॿियूं बि शर बिरादरीअ जूं आहियूं? हा आयूं आहिनि, हाणे 4 ॿियूं बि आयूं आहिनि। जी जी। हाणे माना उहो जेको हब्स जो आलम उहो ख़तमु थियो आहे, हाणे माण्हू ख़तमु थी वियो आहे। उहो ई बसि इहो ई मिसाल ईंदा आहिनि त जेको नूर मोहम्मद जेको आहे सो धीअ पंहिंजी छॾी आहे, हाणे जेको आहे सो असां बि पंहिंजो धीअर जेको आहे छॾियूं। ॿियो गुरबत बि बेरोज़गारी? गुरबत कोई बि न हुई, मुंहिंजे बाबा जो इहो ई शौक़ु आहे मूंखे। हाणे हाणे इहो ई आहे त जेको आहे गुरबत आहे, माण्हू तइलीम याफ़्ता आहे, BA MA थियल आहे त बि कंहिंखे नौकिरी नथी मिले। तव्हांजी बि कमांडो ट्रेनिंग थियल? जी न कमांडो मुंहिंजी न थियल न जी न। हाणे इहो मूंखे ॿुधायो त तव्हां माना छा छा कंदा आहियो, तव्हांजे ड्यूटीअ में छा शामिल आहे? ड्यूटी में असांजी VIP ड्यूटी हूंदी आहे। हिते त एतिरो माना हाणे थाणो त हाणे खुलियो आहे, VIP ड्यूटी हूंदी आहे ऐं ॿियो जेको अहिड़ो ख़ासि प्रोग्राम हूंदा आहिनि उते मोकिली। हा लेडीज़ पकड़ींदा आहियूं बसि उन जी कस्टडी वग़ैरह। तव्हां बि पंहिंजी कोशिशि करे को पकड़िया? जी हा। लेडी पुलिस ख़ासि माना पंहिंजो? जी हा बिल्कुलु पकड़िया जी। हाणे मूंखे इहो ॿुधायो त जेके मर्द पुलिस एहलकार आहिनि त उहे उन्हनि जो रवैयो कीअं आहे लेडी पुलिस? सुठो हूंदो आहे। जेकॾहिं अमाम सां त ॾाढो ख़राबु रवैयो।
न न सुठो हूंदो आहे, उहे असां तमामु सुठो हलंदा आहिनि। असां जेकॾहिं पाण हुननि सां सुठा हूंदा हिसोपति हर जेको माल मेड़ींदा उन में ॾींदा आहिनि लेडीज़? न न हिसोपति असां वठंदा ई न आहियूं। न न असां वठंदा ई न आहियूं जी, न बिल्कुलु न वठंदा आहियूं। मां हाणे मूंखे इहो ॾिसो त कारोकारीअ जा जेके केस थियनि था, तव्हांजे हिन पुलिस में अचण खां पोइ उहे केस घटि था थियनि? इलाही घटि थी विया आहिनि, हाणे इलाही फ़र्क़ु अची वियो आहे। हा इलाही जेको आहे सो माइंड खे तहफ़ुज़ मिली आहे। असांजी ऑफिस आहे सेक्शन ते, उते महनाज़ आहे इंचार्ज, इलाही इहो जेको आहे हल करे। अच्छा भला इहे औरतूं कहिड़ा कहिड़ा ॾोह कंदियूं? ख़ासि करे जेको आहे इहो क़तल जा थींदा आहिनि, उनमें इल्ज़ाम बि थींदा आहिनि, न बि कंदियूं आहिनि। ऐं ॿारनि जे अगवा जा बि चोरी कंदियूं? हा चोरी जो बि इल्ज़ाम लॻंदो आहे जी। या नंढड़ा ॿारड़ा खणी? हा नंढड़ा ॿारड़ा बि अगवा थी वेंदा। अस्पतालुनि में जबंदड़ बि खणी? हा अस्पतालुनि में बि खजी विया, पंहिंजी सिविल में बि खजी वियो हिकिड़ो नंढो ॿारो जी। ऐं दुकाननि तां बि चोरी कंदियूं? हा दुकाननि तो बि चोरी कंदियूं आहिनि। ॿ टे जेको आहे इहे जीअं हाणे ईद जे दौरान ईअं गॾिजी सजी करे हिननि जो हूंदो आहे ग्रुप, उन में बि जेको आहे कहिड़े तरीक़े सां कंदियूं? बसि 4-5 मायूं हूंदियूं आहिनि टोले में, पोइ हिकिड़ी ॻाल्हाइण में बि चूंड करण में, टी जेको आहे खणी वञणी भॼण में, इन में ई बसि जी। अच्छा हाणे तव्हां ॾिसी करे ख़बर पइजी वेंदव त हीअ ॾोहारी माई आहे? जी हा बिल्कुलु सुञाणे वेंदा आहियूं उन्हनि जी, बिल्कुलु सुञाणे वेंदा आहियूं उन्हनि, परे खां ई ख़बर पइजी वेंदी आहे। हुनजे मुंहं में ई ॼाणे ईंदा आहियूं, जेको आहे शकी पाण में लॻंदी आहे, जेको आहे पघर निकिरंदा। छा नालो आहे तव्हांजो? गुलज़ार मला। गुलज़ार मला किथां जा मला? असां ठरी मीरवा जा आहियूं बेसिकली जी जी। हाणे इहो मूंखे ॿुधायो त तव्हांखे केतिरा साल थी विया? 14 साल थिया आहिनि सर्विस में जी जी 14 साल अच्छा शादी तव्हांजी जी थियल आहे जी। ऐं पंहिंजो नौकिरीअ खां पोइ शादी थी या अॻु में ई थियल? अॻु में शादी थियल आहे, मूंखे पंहिंजो घर वारो पुलिस में वठी आयो जी जी। उहो पुलिस में आहे। उहो पुलिस में, हुनजो उहिदो कहिड़ो आहे? उहो बि माना मूंसां गॾु ई इंटर कई अथई, असां ॿिन्ही कई आहे, बाक़ी असां उहो हेड कांस्टेबल आहे, मां अञा PC आहे। हाणे इहो मूंखे ॿुधायो त तव्हांजा कहिड़ा कहिड़ा कम हूंदा, छा छा कंदा? फ़िलहाल त असां वुमेन कंप्लेन सेल में मैडम रज़िया फुलपुटरो सां गॾु कमु कंदा आहियूं, ऐं मूंखे 4 साल हिते थिया आहिनि। अॻु में बि मां 3 साल हिते रही आहियां, मां SSP ऑफिस में कमु कंदी आहियां। हा ओ फील्ड में तव्हांजो कोन्हे छा? फील्ड में बि रहिया आहियूं, बिल्कुलु 2-3 साल फील्ड में बि कमु कयो आहे, ऐं सुठे तरीक़े सां इंक्वायरियूं कंदा आहियूं। ॿुधायो त हे जेके असांजूं औरतूं आहिनि उत्तर सिंध जूं, छा उन्हनि में बि ॾोहनि जी आदत आहे, चोरीअ जी आदत आहे, उहे बि ईअं ई क्राइम कनि थियूं जीअं मर्द कंदा? अॻु में ॿुधो आहे असां त हर शोबे में औरत ऐं मर्द कुल्हो कुल्हे सां गॾाए हलनि था, पर जुर्म जे पेशे में बि लेडीज़ घटि न आहिनि। हा उहे बि मर्दनि जेतिरा ई जुर्म कनि थियूं, खून करणु, असां काफ़ी अहिड़ा ॾिठा आहिनि, चोरी करणु, धाड़ा हणणु, इहे चर्स खणी वञणु, ॿार चोरी करणु, काफ़ी मसलनि में औरतूं आहिनि शामिल। अलाए ॾोहारी औरत हुजे वेगन में या बस में त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीअ जेका आहे इन्हनि में तव्हांजे तजुर्बे जे आधार? असां अगरि गौर कंदासीं त, बाक़ी ईअं त कंहिंजे मथे ते लिखियलु न हूंदो आहे, सभु औरतूं गॾु वेठी हूंदियूं आहिनि, बाक़ी अगरि गौर करण सां ॾिसंदासीं त असांखे महसूसु थी वेंदो। बाक़ी का औरत अची वेंदी आहे साम्हूं कंप्लेन सेल में, मां सम्झी वेंदी आहियां त हीअ सही थी ॻाल्हाए, हीअ कूड़ थी ॻाल्हाए। अलाए या का बि औरत खे गिरफ़्तार कयो था, उहो त ॾाढो रोअंदी पिटींदी हूंदी, ऐं इहो त माना औरत में लुड़कण जी जीअं आदत हूंदी आहे? बिल्कुलु आहे, रोअंदियूं पिटींदियूं बि आहिनि, ऐं जेके बेगुनाह बसि अदाकारी करे ॾेखारींदियूं आहिनि, पर असां सम्झी वेंदा आहियूं बिल्कुलु। केतिरा अहिड़ा ॾोहारी इलाइक़ा बि आहिनि जिते अॻु में औरतूं माना फस्ट पहिरें महाज़ ते निकिरी ईंदियूं आहिनि ऐं उहे माना अॻियां हूंदियूं आहिनि, त जीअं पोइ अहिड़ियुनि जायुनि ते न असां त थाणे ते PS ते कमु कयो आहे, खतरे वारी जाइ ते न विया आहियूं साहबनि सां, SP साहब सां, अहिड़ियुनि जायुनि ते विया आहियूं। असां पाण लेडीज़ जेको आहे न उतां पकड़ियूं वञी, हा असां पाण वठी ईंदा आहियूं, थाणनि ते कवर करे उते रहंदा आहियूं, बिल्कुलु कमु कयो आहे असां अहिड़ियुनि जायुनि ते। लेडी पुलिस एहलकारनि खे पोइ हिसोपति थाणनि ॾींदा आहिनि कोन केसनि मां? असांखे ख़बर न आहे, जेसि ताईं असांखे ख़बर आहे त असांखे कॾहिं हिसो कोन मिलियो आहे। हा त माना हराम जो रुपयो न? बिल्कुलु न। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो रानी बानो नालो आहे। रानी बानो जी। तव्हांजी ज़ात? मेतलो। मेतलो जी जी। अच्छा इहो मूंखे ॿुधायो त केतिरा साल तव्हांखे? मूंखे 12-13 साल थी विया आहिनि हिन में जी। हींअर पघार घणी? पघार 26,000 आहे। हा 26,700। कुझु मथियां जी कमाई आहे? न न बिल्कुलु बि न। न न सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही आहे।
भला इहो ॿुधायो त न्याणियुनि जे लाइ हींअर पुलिस में माहौल कीअं आहे, हुनखे अचणु खपे, तव्हां हुनजी सलाह? बिल्कुलु अचणु खपे ऐं माहौल बि सुठो आहे, सही आहे, पर सभु पढ़ियूं लिखियूं आहिनि छोकिरियूं ऐं जेको आहे सो महिनत कनि, पंहिंजो महिनत सां अॻिते वधी थो वञे माण्हू। ऐं मां त इहो ई चवंदमि त जेके पढ़ियूं लिखियूं छोकिरियूं आहिनि घर में वेठियूं आहिनि या जेके डिॼनि थियूं या जेके चवनि थियूं त माहौल ख़राबु आहे या सही न आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, कुझु बि न आहे, सभु कुझु पंहिंजे हथ में आहे। अगरि माण्हू पाण सुठो आहे त सभु शइ सुठी आहे, हर माहौल हर ॻाल्हि हर माना सुठो आहे, सभु कुझु सही आहे। अच्छा, हाणे इहो ॿुधायो औरतुनि जे बारे में असांजे माना मुआशिरे में तसवुरु त औरत जे अकुल जेको आहे उहो खुड़ीअ में आहे, औरत में माना उहा जान न आहे जेका मर्द में मज़बूती आहे, जेका ताक़त आहे उहा उन में न आहे। तव्हां हिकिड़ा ऑफिसर हो, तव्हांजी छा आहे त भई वाक़ई ईअं आहे या इहे मर्दाणियूं हिकिड़ियूं कूड़ियूं ऐं मेल डोमिनेटेड शाउनिज़म जूं शिकार हिकिड़ियूं चवणियूं आहिनि जेके औरतुनि जे ख़िलाफ़ु ठाहियूं आहिनि? ॾिसो नी अदा, मां सम्झां थी त मर्द खां वधीक औरत मज़बूत आहे ऐं औरत चाहे त छा नथी करे सघे, मर्द खे बि औरत हिलाए वेंदी आहे। ईअं न आहे त औरत कमज़ोर आहे, थी सघे थो ताक़त में मर्द मज़बूत हुजे पर इरादनि में जेको आहे न औरत मज़बूत आहे मर्द खां वधी। हा, भला हे तव्हां बि मुजरिम वग़ैरह ॾोहारी औरतूं बिल्कुलु पकड़ियूं आहिनि, काफ़ी जन था पकड़ियूं आहिनि। हा, रेट वग़ैरह कया आहिनि, छापा हया आहिनि, उन्हनि ते असां पकड़ियूं आहिनि मायूं। औरतूं कहिड़ा ॾोह कनि? ख़ासि करे इहे जीअं भंग चर्स थी इहे हलाईंदियूं आहिनि या ॿार जीअं अॻवान करे थियूं वञनि पोइ लिकाए रखंदियूं आहिनि घरनि में, अहिड़े तरीक़े सां जो जीअं ख़बर न पवंदी आहे त कोई हिननि वटि को ॿाहिरियों ॿार आहे लिकियलु। हा, ईअं ई इन्हनि पंहिंजो दुकाननि ते वञी कपिड़ा वग़ैरह? हा, इहे बि जेको आहे सो पाण में टोला करे थियूं अचनि मायूं, पोइ हिकिड़ियूं उन्हनि सां ॻाल्हाइण में बीहनि थियूं त ॿियूं वरी खणनि थियूं, चोरी थियूं कनि पियूं। हा, उहो बुरका पाईंदियूं आहिनि, अच्छा इहे वॾा वॾा, पोइ उन्हनि में बसि अंदरि लिकाए छॾींदियूं आहिनि। हा, ऐं हाणे इहो मूंखे ॿुधायो त की औरतुनि में बाक़ी चोरी करण जी आदत हूंदी आहे? आम ई माना 4 ॼणियूं रहंदियूं आहिनि, पोइ उन्हनि में जेका हिकिड़ी हूंदी अथव उहा खणंदियूं सोन वग़ैरह, हॉस्टलुनि में बि माना ईअं बसि पोइ कंहिंखे मजबूरी आहे की ग़रीब आहिनि या की कुझु न कुझु मजबूरी आहे या आदत या थी सघे थो पोइ के नंढे लाखों वठी कंहिंखे आदत बि पहल हूंदी आहे, पोइ उहे चोरी कनि थियूं, चोरी करे करे पोइ उन्हनि में आदत पइजी। जॾहिं का बि औरत पकड़िजे थी त उहा छा थी रिएक्शन? ईअं त हा, बिल्कुलु पोइ चवंदियूं आहिनि त माना असां बेगुनाह आहियूं, रोईंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि असां हा बेगुनाह आहियूं या मजबूरी में कयो आहे या कंहिंजे चवण ते कयो आहे, पोइ पाण खे बचाइण जे लाइ माना उहो त कंदियूं न, बहाना खोली कंदियूं या कुझु न कुझु ॾसींदियूं आहिनि त बसि असां बेगुनाह आहियूं, माना जीअं असांखे छॾनि। अच्छा, इहो चयो वेंदो त जेके थाणा वग़ैरह आहिनि उते वीचारी का बि मज़लूम औरत पोइ वरी पुलिस वारा कारनि खां ई महफ़ूज़ नथी रहे, त छा अहिड़े क़िस्म जो माहौल आहे या न आहे, या लेडी पुलिस जे अचण सां इहे कारण? न, अहिड़ी ॻाल्हि त न आहे, जॾहिं खां असां आया आहियूं हिन में त अहिड़ो कुझु असां न ॾिठो आहे। बाक़ी जीअं लेडीज़ काई बि मिलंदी आहे, पकड़बी आहे त असांखे बिल्कुलु मिलंदी आहे, असां हुनजो तहफ़ुज़ हूंदो आहे, असां वटि हुनजो कंदा आहियूं, तहफ़ुज़ सां वेठी हूंदी आहे ऐं जेसि ताईं कोर्ट ताईं पुॼायूं या दारुल अमान पुॼायूं या हुनखे आज़ादु कंदा आहिनि, जीअं कोर्ट में आज़ादी हुनखे मिली वई त। हा, अच्छा, ऐं इहो ॿुधायो त इहो सोन जी चोरी वग़ैरह थींदी? आम औरतूं कंप्लेनेंट अचनि थियूं घरनि मां वग़ैरह दांह खणी करे? हा, इहो बि थींदी आहे, उहो वरी अहिड़े तरीक़े सां जो माना बसि उहो पाण ई उन्हनि सां जेके घर जूं मायूं आहिनि न, अहिड़ियूं मायूं अचनि थियूं, उन्हनि सां हाल वाल कनि थियूं या पाण ई उन्हनि खे ॾिसनि थियूं त असांजूं हे शयूं पियूं आहिनि घर में, हेतिरा असां अमीर आहियूं, हेतिरो असां वटि माना पैसो पियो आहे, हेतिरो सोन पियो आहे, पाण ई उन्हनि खे ॿुधाइनि थियूं, पोइ बसि उहो अॻिलियूं उन्हनि खे सम्झी थियूं वञनि त हिननि जी कहिड़ी शइ किथे पई आहे, पोइ अहिड़े तरीक़े सां पोइ हा पोइ कढी। ऐं जेके पंहिंजो पिनण जे बहाने सां ईंदियूं आहिनि, वरी उहे घरनि खे ॾिसंदियूं आहिनि, वरी उहे उन्हनि में कंदियूं आहिनि? हा, ईअं बि आहे, काफ़ी ईअं बि थियूं आहिनि, ईअं मायूं पकड़ियूं बि आहिनि, जासूसी थी कनि। हा, बिल्कुलु। हा हा, इन्हनि जा ग्रुप हूंदा आहिनि पूरा, इन्हनि सां मर्द बि साण हूंदा आहिनि जेके ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि। छा नालो आहे तव्हां? तव्हां किथां जा आहियो? पीर जो ॻोठ जी। हाणे तव्हांखे केतिरा साल थी विया? 14 साल। 14 साल थी विया। माना मर्दनि जे थाणे ते बि तव्हां? जी, मां मर्दनि जे थाणनि ते रही आहियां। जी। कीअं भला कमु कंदे तव्हांखे जेके आम मर्द आहिनि उन्हनि को ॾुखियाई त महसूसु न थी? मूंखे दादा काई बि ॾुखियाई महसूसु न थी, माशाअल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि, बहितरीनु कमु थियो। केतिरो काई बि कंप्लेन न हुई, बहरहाल जेको आहे जीअं ई माना पॉलिसी चेंज थी, ऑफिसर चेंज थिया, असांखे हटायो वियो। कुझु ऑफिसरनि जी जेको आहे महिरबानी हुयूं असांजे मथां ख़ासि, जिन असांखे हटायो। औरतूं ॾोह कहिड़ा थियूं? मिसाल तौरु चोरी आहे या के माना औरतूं जो आहिनि उन्हनि खे जे घर में जेको आहे मसइला मसाइल थींदा आहिनि, पोइ पंहिंजे घर वारे सां जेको आहे नाराज़गी थींदी आहे या कोई बि मसइला उनजे विच में थी वेंदा आहिनि, उन्हनि खे जो माना मर्डर जो केस अचे थो, उन जे मर्डर जे केस में क़त्ल घणो औरत पाण थी करे या मर्द जे हथां कराए थी?
माना प्लानिंग जो मसलो हूंदो आहे कॾहिं पाण बि माना जेको आहे उनखे कंहिं ज़हर ॾेई या माना कंहिं बि तरीक़े सां या माना नशो ॾेई पोइ उनखे जेको आहे मारनि थी या जेको आहे कंहिं माण्हू जे माना गॾिजी करे पोइ कमु करनि। अच्छा, ईदूं तव्हां पंहिंजे ईद ते घर गुज़ारियो या वरी बसि त असां त ड्यूटियुनि में हूंदा आहियूं। ईद त काई मुंहिंजे ख़्याल में मूं त का घर तक़रीबन कोन गुज़ारी आहे, तक़रीबन जेको आहे ड्यूटीअ में ई गुज़ारी हूंदी। हाणे तव्हां इहो चाहियो थियूं त जेके मर्दाना थाणा आहिनि उन्हनि ते बि लेडी SHO लॻणु खपनि ऐं उहे पंहिंजो कमु ॾेखारनि थियूं, उन्हनि पंहिंजो पाण खे साबित कयो। बिल्कुलु असां इहो चाहियूं था त जेको आहे मेल ते बि जेको आहे लेडीज़ SHO लॻनि। उहो मनशियात फ़रोश गुंडा दादागिरी उनखे कीअं पोइ लेडी त मनशियात फ़रोश छा इंसान कोन्हनि छा, उहे के जेको आहे ॿाहिरीं मखलूक त कोन्हनि उनखे जेको आहे पकड़नि को मसइलो आहे, उन्हनि खे बि आम माण्हुनि जे वांगुरु उहे बि आम माण्हू ई आहिनि, उन्हनि खे डील करे सघिजे थो। बाक़ी इहो आहे इंफॉर्मेशन तव्हां वटि सही हुजे, इंफॉर्मर तव्हां वटि सही हुजनि जी। हाणे भला हे जेको आहे वरी उनखे पाण बि जेको आहे जांच करे ॾिसो त वाक़ई हीअ जेकी मालूमात मूंखे मिली आहे या सची आहे या कूड़ी आहे, अगरि कंफर्मेशन खां पोइ जेकॾहिं तव्हां कोई किथे रेड कयो त मां सम्झां थी त माशाल्लाह तव्हांखे अलाह खां कामयाबी मिली वेंदी। असां जेका मौजूदु आहे ऐं इहा हिकिड़ी कमांडो आहे त उन सां ॻाल्हायूं था त ये बताएं कि कमांडो ट्रेनिंग में क्या क्या होता है? कमांडो ट्रेनिंग में इलेट होता है और उसके अलावा VVIP कोर्स होता है, VIP कोर्स होता है। ये उसमें होता क्या है? ट्रेनिंग होती है जस्ट प्रोटोकॉल के लिए, VIP प्रोटोकॉल के लिए, उसके अलावा हिफाजत के लिए। ये बम को नाकारा बनाना, गोली चलाना, रस्सी पे चढ़ना और जो दीवार से जंप लगाना, दौड़ना, ये उसमें ये भी शामिल, स्विमिंग प्रैक्टिस शामिल है, उसके अलावा टावर शामिल है जी। फिर उसमें आप एक लड़की हो के ऐसे नहीं लगा कि मैं कमज़ोर हूँ, ये नहीं कर सकूँ, कहाँ मेरे को पता दिया है? नहीं, अगर अभी ऐसे कमज़ोरी फील हुई है? नहीं इस तरह तो अवेयरनेस पैदा होगी ना, जाहिर है हमने ट्रेनिंग की है तो आगे अल्लाह करेगा और भी कुछ आएंगी पुलिस। आपने तकलीफें बर्दाश्त की हैं? बिल्कुल। तो आप और मजबूत हुई हैं? जी बिल्कुल मजबूत हुई हैं, इंशाल्लाह हिम्मत से सामना करेंगे दहशतगर्दों का, हर चीज़ का। ये मुझे बताएं कि ये जो हमारा सिंधी मुआशरा है, नाज़रीन असां ख़ैरपुर में मौजूदु आहियूं ऐं असां सां मौजूदु आहे ख़ैरपुर जो SP आज़फर साहब खां पुछंदासीं इन जे मुतलिक़। इहो मूंखे ॾिसिजो त हीअ उत्तर सिंध आहे पंहिंजी हिकिड़ो रवायती क़बाइली ऐं फ़रसूदा मुदे ख़ार जे रवायतूं आहिनि, उन में हिकिड़ो औरत खे पढ़ाइणु अॻिते आणणु ई तमामु वॾो मसइलो हूंदो आहे। अहिड़े माहौल में हीअ लेडी पुलिस जो महकमो इहो कीअं थो जी हिस्टोरिकली तव्हां जेकॾहिं ॾिसो त उहा हिकु स्टेट रही आहे ऐं तालीम जे हिसाब सां असांजो डिस्ट्रिक्ट जेको आहे उहो तमामु अॻु भरो आहे ऐं माज़ी में बि तमामु घणा ब्यूरोक्रेसी में, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी में असांजी डिस्ट्रिक्ट जी तमामु घणी रिप्रेज़ेंटेशन आहे। इन ज़िले में बाक़ी सिंध खां कुझु माहौल जेको आहे उहो कुझु बहितरु आहे ऐं हिते ज़रूरत हिकिड़ी महसूसु थिए पई त हिते असां वटि मॉडर्न शयूं हुजनि ऐं कराची या जेके वॾा शहर आहिनि हैदराबाद उन लेवल ते असां वटि बि पुलिसिंग थिए, छो त हिते बि शहर जा जेके डायनेमिक्स आहिनि उहे तमामु चेंज थी चुका आहिनि ऐं पब्लिक खे रिलीफ ॾियणो आहे ऐं जेके आवाम आहे उनखे सेंस ऑफ रेस्पेक्ट जेको आहे उहो फील कराइणो आहे। त उन जे लाइ हिकिड़ो मेजर स्टेप हुयो त असां वटि वुमेन पुलिस स्टेशन्स हुजण त ज़्यादा खपंदा आहिनि, हर सब डिवीज़न लेवल ते हिन जूं असां वरी सब सेल ठाहींदासीं। हीअ मेन थाणो आहे हेडक्वाटर जो ऐं हर सब डिवीज़न में वरी हिकिड़ो वुमेन सेल हूंदो ऐं इन जो मक़सदु इहो आहे त पूरे ज़िले में किथे बि जिते बि कंहिं औरत जी एप्रीहेंशन थींदी कंहिं बि केस में उन्हनि खे हिते आंदो वञे ताकी उन्हनि जी जेका सेल्फ रेस्पेक्ट आहे उहा इंटेक्ट रहे ऐं प्राइवेसी असां वटि तव्हां ख़बर आहे परदे जा इशूज़ आहिनि ऐं मुहर्रम नामुहर्रम गैर मुहर्रम जा इशूज़ आहिनि, इहे तमामु शयूं
ताकी ठीकु आहे उन्हनि कोई जुर्म कयो आहे उहो उनखे कोर्ट में उनजी सज़ा मिलंदी, उन सां मेल ट्रीट न थिए, उन्हनि जी रेस्पेक्ट खे जेका सो हिते क्वेश्चन न कयो वञे। इहे सभई शयूं ज़हन में रखंदे इहो इनिशिएटिव जेको आहे सो वरितो वियो आहे। SHO पोस्ट कई वई आहे ऐं तमामु नफ़री बि हिते ॾिनी वई आहे। असां हिते जेके बि हिन वक़्तु रेड्स वग़ैरह थियनि था, सेंट्रली असांजो हितां टीमूं निकिरनि थियूं, जिते मैजिस्ट्रेट सां वञिणो आहे या पुलिस खे घरनि में रेड करिणो आहे। तव्हां ॾिठो हूंदो इंटीरियर में हिकिड़ो तमामु जिते पब्लिक खे एतिराज़ु हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त भई पुलिस घरनि में घिरे थी। बिल्कुलु इन शइ जे असां ख़िलाफ़ु आहियूं, घरनि में पुलिस खे न घिरणु घुरिजे, पर ॾोहारियुनि जे घरनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾोह थींदो त पुलिस त ज़रूरु वेंदी, उते मर्द पुलिस न हुजनि उते लेडी पुलिस वेंदी। इन ई सिलसिले में असां इहो जेको आहे हीउ सिलसिलो शुरू कयो आहे ऐं इहो थाणे जो क़यामु थियो आहे। मां सम्झां थो त इन में असांजे आवाम खे पब्लिक खे इज़त मिलंदी, उन्हनि जी जेका रेस्पेक्ट आहे। असां सिंधी जेके आहिनि उहे पंहिंजे रवायतुनि में रहण वारा माण्हू आहियूं ऐं असां चाहींदा आहियूं त असांजी इज़त ऐं असांजी जेका प्रेस्टीज आहे उहा जेका सो इंटेक्ट रहे। इन सिलसिले में हीउ स्टेप खयों वियो आहे। ऐं इहो मूंखे ॿुधाइजो त हिकिड़ा ॾोहारी अहिड़ा आहिनि जंहिंखे ह्यूमन शील्ड जेके आहिनि औरतूं ॾींदियूं आहिनि। जीअं असां ठरीमीर हुआ या कुझु अहिड़े इलाइक़नि में वियासीं त उते जेको पुलिस वारनि जो इहो चवणो या आम माण्हुनि जो त फस्ट जेको पहिरियों हरावल दस्तो आहे उहो ई औरतूं हूंदियूं उन्हनि जो साम्हूं, जेके माना उन्हनि खे पोइ कीअं फेस कनि हीअ पंहिंजी पुलिस एहलकार या वरी पुलिस उन्हनि खे कीअं ट्रीट करे, जिन जे पोयां माना वॾा वॾा मुजरिम लिकियल हूंदा आहिनि उन्हनि खे शेल्टर औरतूं। ॾिसो जहिड़ी स्ट्रेटजी हूंदी आहे उनजो जवाब बि ओड़ो ई ठाहियो वेंदो आहे। असां वटि बि जेकॾहिं उन्हनि शुरू में एॾी स्ट्रेटजी अपनाईंदा त असां बि उन्हनि खे पंहिंजी लेडी पुलिस सां सभ खां पहिरियां काउंटर करण जी कोशिशि कंदासीं। बैकअप में असांजी तमामु बाक़ी ॿी पुलिस बि हूंदी आहे। ॿियो हाणे जेको असां वटि न्यू रिक्रूटमेंट थी आहे उहे असांजो वेल ट्रेंड पुलिस वारियूं आहिनि। तव्हां ॾिसो उन्हनि खे जूडो कराटे खां वठी ऐं कमांडो ट्रेनिंग कराई थी वञे। इवन की SSU में असांजी जेका सिंध पुलिस जूं लेडीज़ आहिनि रज़ाकाबाद ट्रेनिंग सेंटर मां बाक़ाइदा एलीट क्वालिफाइड असां वटि जेके आहिनि उहे लेडीज़ अचनि पियूं। असां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे अंदरि बि इन जे अंदरि ई हिकिड़ो ऑपरेशन यूनिट ठाहींदासीं जेको अहिड़े कंहिं बि क़िस्म जी जिते रेड करणी हूंदी, जिते लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हूंदी त उहो आर्म्ड जेके असांजी लेडीज़ हूंदियूं उहे उनखे टैकल कंदा। हीअ जेको थाणो आहे हे केसीं ताईं फंक्शनल थी हलणु शुरू थी वेंदो ऐं हिन जे लाइ छा ख्वाब आहिनि तव्हांजा, छा छा अञा थियणु खपे, कहिड़ियूं सहूलियतूं हुजणु खपनि? हीउ थाणो ठेकेदार सां जेका ॻाल्हि थी आहे त इनशाला असांजो विदिन 2 वीक्स जेका उहो फंक्शनल थी वेंदो, जंहिंजो जेको इफ़्तिताह आहे उहो चीफ मिनिस्टर साहिब जन खां असां कराइणु पसंदि कंदासीं। ऐं ख्वाबु हिन जो विजन असांजो इहो आहे त जेके बि वुमेन रिलेटेड सेल्स आहिनि उहे सभई हिते हूंदा ऐं इनशाला ही 1 मंथ और सो असां तव्हांखे ॿीहर जेका सो ज़हमत ॾींदासीं। तव्हां हिते ईंदव त इहे सभई जेके हिन वक़्तु हिते जो स्टाफ जेको हींअर वेठल आहे बैकग्राउंड में इहे पंहिंजे पंहिंजे ऑफिसिस में हुजनि ऐं पंहिंजे पंहिंजे डेस्क ते कमु कनि ऐं तव्हां हिन जी वर्किंग ते वरी हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम कयो जेको असां चऊं था इनखे असां ट्रांसफॉर्म कयूं इन टू रियलिटी। औरतूं जेके लेडीज़ एहलकार आहिनि उन्हनि जो थाणो, उन्हनि जा हिकिड़ा सुपिना त जीअं हिकिड़े बावकार अंदाज़ सां हिकिड़े सुठे तरीक़े सां पंहिंजी वर्किंग कनि, औरतुनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि, औरतुनि सां मसाला जेके आहिनि उहे खुटाया वञनि ऐं बाक़ाइदा पोइ उत्तर सिंध जी जेका घुट ॿूसट वारो तंगदस्त जेको माहौल आहे मुदे ख़ारिज उनखे ख़ुशगवार हवा जे झूटनि में तब्दील कजे ऐं औरत खे उहा इज़त ऐं मक़ाम हासिलु थिए। ऐं कैमरामैन मोहसिन भट्टी ऐं जावेद गुंजो सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु। तो उसमें औरतों के निकलने पर, किसी से बात करने पर, पढ़ने पर भी पाबंदी होती है। तो अभी कैसा माहौल आपको लग रहा है कि वो बाकायदा और लड़कियाँ निकल रही हैं, आ रही हैं? तो अच्छी बात है ना, अवेयरनेस पैदा हो रही है। एजुकेशन तो ज़रूरी है, इम्पोर्टेंट है इस टाइम, ठीक है ना। उसके अलावा एजुकेशन होगी तो अवेयरनेस पैदा होगी, आगे भी लेडीज़ जो हैं जो गांव देहात में रह रहे हैं उनके लिए भी ये सब होना चाहिए। जाहिर है फिर आगे बढ़ेंगी लड़कियाँ, लड़कियों को कमज़ोर तो नहीं समझना चाहिए। शुक्र है। मुजरिम लड़कियों को भी कमज़ोर नहीं समझिए जो नहीं, मुजरिम क्यों, ऐसी जो गिरफ्तार करती हैं आप, जो ऐसी होती हैं? मैंने अभी तक कोई गिरफ्तार नहीं किया, करूँगी तो फिर पता चल जाएगा। अच्छा जी, गिरफ्तारी का इरादा है? हाँ इंशाल्लाह है कि उन्हें ट्रेनिंग की है तो जाहिर सी बात है गिरफ्तार भी करेंगे। आपको कितना जो मुजरिम होंगी जिसमें नजर आएगा कि वाकई में मुजरिम है तो ऐसे तो जाहिर है करेंगे उनको गिरफ्तार।
नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं लेडीज़ थाणे में ऐं ख़ैरपुर जे लेडीज़ थाणे में जेका SHO आहे हितां जी, उन सां अव्हांखे ॻाल्हायूं था, जंहिंजो नालो आहे महनाज़ बोज़दार। हा, इहो ॿुधाइजो त केतिरो अरसो थी वियो आहे तव्हांखे पुलिस जी फील्ड जॉइन? तक़रीबन 2002 में असां जेकी आहे सिंध पब्लिक कमीशन जे थ्रू जेको आहे सिलेक्ट थियासीं। हाणे 14 इयर्स असांखे हिन फील्ड में पुलिस डिपार्टमेंट में थी चुका आहिनि। इहो ॿुधायो त पुलिस में के तकलीफ़ूं, के दुश्वारियूं, के मसइला हिन मर्दाणे समाज में या मर्द पुलिस वारनि सां गॾु कमु कंदे तव्हांखे? हिकु त ॻाल्हि हूंदी आहे इंसान जी पंहिंजे सेंस जी। ॿियो असांजा जेके ऑफिसर आहिनि असांजा उहे तमामु घणा जेके आहिनि उहे सपोर्ट कनि था असां लेडीज़ खे। अहिड़ी का दिक़त न आहे जेकी आहे। बाक़ी इहो आहे त सहूलियतुनि जी कमी आहे हिते पुलिस डिपार्टमेंट में। जे असांजो लेडी कांस्टेबल आहिनि उहे ड्यूटियुनि में वञनि थियूं, उन्हनि जी कमी आहे। बाक़ी अहिड़ी का दुश्वारी कान्हे। हींअर पघार तव्हांजी? पघार 38,000 रुपीज़। हाणे इहो मूंखे ॾसियो त हे जीअं पुलिस वारा रिश्वत वठंदा आहिनि, आवाम खे आज़ारींदा आहिनि, ग़रीबनि खे हेॾे होॾे, माना माण्हू बेज़ार हूंदा आहिनि। लेडीज़ पुलिस जे बारे में छा? लेडीज़ पुलिस त हाणे उहो त कॉन्सेप्ट एतिरो बीहे ई नथो त लेडीज़ पुलिस जेकी आहे उहा रिश्वत वठे। ऐं तव्हां माज़ी में बि ॾिसंदव त जेंट्स जो तव्हांखे रिकॉर्ड मिलंदो रिश्वत जे हवाले सां। बाक़ी असांजूं लेडीज़ जेके आहिनि हाणे त माशाल्लाह सां असांजूं जेके CSS करे ASP ऐं SP लेडीज़ बि आयूं आहिनि, उन्हनि काफ़ी नालो कमायो आहे। मुख़्तलिफ़ थाणनि ते असांजूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ ऑफिसर उहे SHOs बि रही चुकियूं आहिनि ऐं उन्हनि बि तमामु सुठी वर्किंग ॾेखारी आहे, जंहिंसां असांजी लेडीज़ पुलिस जो जेको आहे नालो मथां थियो आहे। अच्छा, हिकिड़ी पुलिस वारीअ खे मिसाल ॻोठाणा, मिट माइट, पाड़े ओड़े वारा उहो कहिड़े नज़र? मुंहिंजे ख़्याल में त पहिरियां जॾहिं शुरू जो ज़मानो हूंदो चवंदा हुआ पुलिस फील्ड औरत जे लाइ एतिरी माना सही न आहे। पर हाणे माशरो हुजे या पाड़े वारा हुजनि या बिरादरी वारा हुजनि, ओवरऑल सभु सपोर्ट था कनि। हू पंहिंजी जॉब करे थी ऐं ज़रिए मुआश इंसान जो उहो आहे ऐं हू ईमानदारी सां जेकी जॉब करे थी। मूंखे लॻे थो त सभु सपोर्ट था कनि। अच्छा, ॿियूं औरतूं बि मिसाल तव्हांजे ॻोठाणियूं, पाड़नि जूं या मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जूं अचणु चाहिनि थियूं? हाँ, काफ़ी सारी वरी माण्हुनि खे नौकरियूं नथियूं। काफ़ी सारियूं लेडीज़ आहिनि जेके पढ़ियूं लिखियूं आहिनि, जेके MSc MA यानी ग्रेजुएशन पोस्ट ग्रेजुएशन आहिनि, जेके वेचारियूं घर में बेरोज़गार वेठियूं आहिनि, उहे काफ़ी जेके आहिनि उहे चवनि थियूं असां पुलिस डिपार्टमेंट एज़ ए कांस्टेबल बि अचण लाइ तयारु आहियूं। छाकाणि जो रोज़गार जा मौक़ा जेके आहिनि उहे घटि थी चुका आहिनि ऐं हर को घर में बेरोज़गार वेठो आहे। काफ़ी लेडीज़ हिन फील्ड में अचणु चाहिनि थियूं। इहो ॿुधायो त हीउ जेको थाणो तव्हांजो मिसाल 15 ॾींहंनि खां पोइ खुलंदो, हिकिड़ो बाक़ाइदा डिपार्टमेंट हर कंहिंखे ऑफिस मिलंदी, छा ख्वाब आहिनि तव्हांजा, छा करणु चाहियो था, इनखे कीअं मचाईंदो, कहिड़ा औरतुनि जा मसइला हल कंदा? असां मसइला एज़ ए अॻ में जेको आहे हिते असांजे सेल क़ाइमु आहिनि, जेके ह्यूमन राइट्स सेल बि आहे, वुमेन सेल बि आहे। ह्यूमन राइट्स सेल जेको ऑलरेडी कमु करे थो उहो तव्हां लेडीज़ जा असांजे जेकी आहे अंदरूनी सिंध जा जेके मसइला आहिनि, ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो था कारोबारी जा मसइलो आहे, मर्डर थी वियो या तशदुद थी वियो, वायलेंस जेकी औरतुनि ते थिए थी पई उन जे हवाले सां, या ॿारनि जो जेके सेक्शुअल अब्यूज़ था थियनि या औरतुनि जो जेको सेक्शुअल अब्यूज़ थिए थो उन जा मसइला काफ़ी सारा अचनि था पिया। ऐं असांजी ह्यूमन राइट्स सेल बि अॻ में उहे मसइला हल कया आहिनि। असांजे ऑफिसर जेके SSP साहिबान आहिनि उन्हनि जी सपोर्ट सां। अच्छा, अहिड़ियूं औरतूं अचनि थियूं जिन खे मुड़ुसु माना तशदुद कयो हुजे, मारियो कुटियो हुजे? काफ़ी सारियूं लेडीज़ आहिनि जेके घर वारनि जे तशदुद खां जेके आहिनि असां वटि ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि जा मसइला असां हल बि कराया आहिनि। जीअं थिए थो कॉल पार्टी करे उन्हनि खे घुरायो वियो, किथे त FIR बि थी वेंदी आहे, किथे लेडीज़ चवंदी आहे त असां ते तशदुद थो थिए, असां हाणे वापसि उन घर में न वेंदासीं। पोइ असां उन्हनि खे कोर्ट में बि पेश करायूं था। 164 खां पोइ उहे लेडीज़ दारुल अमान ॾे रिफर थियूं थियनि या उहो उन्हनि जे स्टैंड ते उन्हनि जो स्टेटमेंट ते उन्हनि जो डिस्पोज़ थींदो आहे। अच्छा, इहो ॿुधायो त औरतूं कहिड़ा ॾोह कनि? औरतूं चोरी बि कनि थियूं ऐं मंशियात वग़ैरह थिए थो जीअं उहा बि, ऐं पाक ख़रीदारी जीअं थिए थी, सपोर्ट क्रिमिनल माण्हुनि जी बि कनि थियूं। काफ़ी सारियूं औरतूं जेके आहिनि ॿारनि खे जेको आहे खणी करे ॿिए जाइ ते विकिरो करणु यानी किडनैपिंग जो कमु बि कनि थियूं पियूं।
क्राइम लेडीज़ में भी काफ़ी चोरियूं भी कनि थियूं चोरी हींअर दुकाननि ते ईद शॉपिंग में ऐं हाणे रिसेंटली तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायूं त ईद हिन रमज़ान में 2 लेडीज़ जेके हुयूं जेके इहे फ़क़ीराणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे पकड़ियो वियो उन्हनि ते FIR दर्ज थी उहे चोरी जे इन सां इहो थियूं ऐं उन्हनि ते चोरी जी FIR बि थी हाणे बि इहो अंडर इन्वेस्टिगेशन आहे। हाणे इहो मूंखे ॿुधायो त तव्हांखे अञा कहिड़ियूं सहूलियतूं हुजनि जेके खपनि त जीअं तव्हांजी परफॉर्मेंस में बहितरी अचे तव्हांजूं ऑफिसरियाणियूं तव्हांजो जेको एहलकार वग़ैरह उन्हनि खे सुठो सहूलियतूं त ज़ाहिर आहे हाणे वोमेन थाणो आहे उहो ठहियो आहे उनजी बिल्डिंग बि जेकी आहे कंप्लीट थी चुकी आहे सहूलियतूं काफ़ी सारियूं असांजा ऑफिसर बि चाहींदा त असां जेके तक़रीबन सहूलियतूं थियनि थियूं उहे इन्हनि खे ॾियूं बाक़ी अहिड़ी त मूंखे लॻे थो त का इहा नाहे रहियल लेडीज़ खे ट्रांसपोर्ट वग़ैरह उहा त ऑलरेडी वुमेन जे PS इफ़्तिताह थिए थो त उन में जेकी आहे मोबाइल जेकी व्हीकल आहे उहा अची वेंदी ट्रांसपोर्ट सिस्टम अची वेंदो उन में उहा उन्हनि खे मिली वेंदी। अच्छा उते लाकअप वग़ैरह लाकअप आहे लाकअप ठहियल आहे जेके क्रिमिनल लेडीज़ ईंदियूं उन्हनि खे लाकअप में रखियो वेंदो ऐं सिक्योरिटी तव्हां जेको आहे ड्यूटी जे हवाले सां उते लेडीज़ ई हूंदियूं जेके उन्हनि जी ड्यूटी कंदियूं उन्हनि जे चवंदा आहिनि चादर ऐं चौदीवारी जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो भले उहे क्रिमिनल लेडीज़ आहिनि पर उन्हनि जी इज़त ऐं हा उनजो उहो न थिए उनजे करे उते जेकी ड्यूटी में हूंदियूं उहे बि लेडी कांस्टेबल लेडीज़ एहलकार रखियूं वेंदियूं। नाज़रीन असां ख़ैरपुर में मौजूदु आहियूं ऐं असां सां मौजूदु आहे ख़ैरपुर जो SP आज़फर साहब खां पुछंदासीं इन जे मुतलिक़ इहो मूंखे ॾिसिजो त हीअ उत्तर सिंध पंहिंजी हिकिड़ो रवायती क़बाइली ऐं फरसूदा मुदेखार जे रवायतूं आहिनि उन में हिकिड़ो औरत खे पढ़ाइणु अॻिते आणणु ई तमामु वॾो मसइलो हूंदो आहे अहिड़े माहौल में हीअ लेडी पुलिस जो महकमो इहो कीअं थो जी हिस्टोरिकली तव्हां जेकॾहिं ॾिसो त उहा हिकु स्टेट रही आहे ऐं तालीम जे हिसाब सां असांजो डिस्ट्रिक्ट जेको आहे उहो तमामु अॻु भरो आहे ऐं माज़ी में बि तमामु घणा ब्यूरोक्रेसी में सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी में असांजी डिस्ट्रिक्ट जी तमामु घणी रिप्रेज़ेंटेशन आहे। इन ज़िले में बाक़ी सिंध खां कुझु माहौल जेको आहे उहो कुझु बहितरु आहे ऐं हिते ज़रूरत हिकिड़ी महसूसु थिए पई त हिते असां वटि मॉडर्न शयूं हुजनि ऐं कराची या जेके वॾा शहर आहिनि हैदराबाद उन लेवल ते असां वटि बि पुलिसिंग थिए छो त हिते बि शहर जा जेके डायनेमिक्स आहिनि उहे तमामु चेंज थी चुका आहिनि ऐं पब्लिक खे रिलीफ ॾियणो आहे ऐं जेके अवाम आहे उनखे सेंस ऑफ रेस्पेक्ट जेको आहे उहो फील कराइणो आहे त उन जे लाइ हिकिड़ो मेजर स्टेप हुयो त असां वटि वुमेन पुलिस स्टेशन्स हुजण त ज़्यादा खपंदा आहिनि हर सब डिवीज़न लेवल ते हिन जूं असां वरी सब सेल ठाहींदासीं हीअ मेन थाणो आहे हेडक्वाटर जो ऐं हर सब डिवीज़न में वरी हिकिड़ो वुमेन सेल हूंदो ऐं इन जो मक़सदु इहो आहे त पूरे ज़िले में किथे बि जिते बि कंहिं औरत जी एप्रीहेंशन थींदी कंहिं बि केस में उन्हनि खे हिते आंदो वञे ताकी उन्हनि जी जेका सेल्फ रेस्पेक्ट आहे उहा इंटेक्ट रहे ऐं प्राइवेसी असां वटि तव्हां ख़बर आहे परदे जा इशूज़ आहिनि ऐं मुहरम नामुहरम गैर मुहरम जा इशूज़ आहिनि इहे तमामु शयूं ताकी ठीकु आहे उन्हनि को जुर्म कयो आहे उहो उनखे कोर्ट में उनजी सज़ा मिलंदी उन सां मेल ट्रीट न थिए उन्हनि जी रेस्पेक्ट खे जेका सो हिते क्वेश्चन न कयो वञे इहे सभई शयूं ज़हन में रखंदे इहो इनिशिएटिव जेको आहे सो वरितो वियो आहे SHO पोस्ट कई वई आहे ऐं तमामु नफ़री बि हिते ॾिनी वई आहे असां हिते जेके बि हिन वक़्तु रेड्स वग़ैरह थियनि था सेंट्रली असांजूं हितां टीमूं निकिरनि थियूं जिते मैजिस्ट्रेट सां वञिणो आहे या पुलिस खे घरनि में रेड करिणो आहे तव्हां ॾिठो हूंदो इंटीरियर में हिकिड़ो तमामु जंहिं ते पब्लिक खे एतिराज़ु हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त भई पुलिस घरनि में घिरे थी बिल्कुलु इन शइ जे असां ख़िलाफ़ु आहियूं घरनि में पुलिस खे न घिरणु घुरिजे पर ॾोहारियुनि जे घरनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾोह थींदो त पुलिस त ज़रूरु वेंदी उते मर्द पुलिस न हुजनि उते लेडी पुलिस वेंदी इन ई सिलसिले में असां इहो जेको आहे हीउ सिलसिलो शुरू कयो आहे ऐं इहो थाणे जो क़यामु थियो आहे मां सम्झां थो त इन में असांजे आवाम खे पब्लिक खे इज़त मिलंदी उन्हनि जी जेका रेस्पेक्ट आहे असां सिंधी जेके आहिनि उहे पंहिंजे रवायतुनि में रहण वारा माण्हू आहियूं ऐं असां चाहींदा आहियूं त असांजी इज़त ऐं असांजी जेका प्रेस्टीज आहे उहा जेका सो इंटेक्ट रहे इन सिलसिले में हीउ स्टेप खयों वियो आहे। ऐं इहो मूंखे ॿुधाइजो त हिकिड़ा ॾोहारी अहिड़ा आहिनि जंहिंखे ह्यूमन शील्ड जेके आहिनि औरतूं ॾींदियूं आहिनि जीअं असां ठरीमीरवा या कुझु अहिड़े इलाइक़नि में वियासीं त उते जेको पुलिस वारनि जो इहो चवणो या आम माण्हुनि जो त फस्ट जेको पहिरियों हरावल दस्तो आहे उहो ई औरतूं हूंदियूं उन्हनि जो साम्हूं
जेके माना उन्हनि खे पोइ कीअं फेस कनि ही पंहिंजी पुलिस एहलकार या वरी पुलिस उन्हनि खे कीअं ट्रीट करे जिन जे पोयां माना वॾा वॾा मुजरिम लिकियल हूंदा उन्हनि खे शेल्टर और ॾिसो जहिड़ी स्ट्रेटजी हूंदी आहे उनजो जवाब बि ओड़ो ई ठाहियो वेंदो आहे। असां वटि बि जेकॾहिं उन्हनि शुरू में एॾी स्ट्रेटजी अपनाईंदा त असां बि उन्हनि खे पंहिंजी लेडी पुलिस सां सभ खां पहिरियां काउंटर करण जी कोशिशि कंदासीं। बैकअप में असांजी तमामु बाक़ी ॿी पुलिस बि हूंदी आहे। ॿियो हाणे जेको असां वटि न्यू रिक्रूटमेंट थी आहे उहे असांजो वेल ट्रेंड पुलिस वारियूं आहिनि। तव्हां ॾिसो उन्हनि खे जूडो कराटे खां वठी ऐं कमांडो ट्रेनिंग कराई थी वञे। इवन के SSU में असांजी जेका सिंध पुलिस जूं लेडीज़ आहिनि रज़ाकाबाद ट्रेनिंग सेंटर मां बाक़ाइदा एलीट क्वालिफाइड असां वटि जेके आहिनि उहे लेडीज़ अचनि पियूं। असां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे अंदरि बि इन जे अंदरि ई हिकिड़ो ऑपरेशन यूनिट ठाहींदासीं जेको अहिड़े कंहिं बि क़िस्म जी जिते रेड करणी हूंदी, जिते लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हूंदी त उहो आर्म्ड जेके असांजी लेडीज़ हूंदियूं उहे उनखे टैकल कंदा। हीउ जेको थाणो आहे हे केसीं ताईं फंक्शनल थी हलणु शुरू थी वेंदो ऐं हिन जे लाइ छा ख्वाब आहिनि तव्हांजा, छा छा अञा थियणु खपे, कहिड़ियूं सहूलियतूं हुजणु खपनि? हीउ थाणो ठेकेदार सां जेका ॻाल्हि थी आहे त इनशाला असांजो विदिन 2 वीक्स जेका उहो फंक्शनल थी वेंदो, जंहिंजो जेको इफ़्तिताह आहे उहो चीफ मिनिस्टर साहिब जन खां असां कराइणु पसंदि कंदासीं। ऐं ख्वाबु हिन जो विजन असांजो इहो आहे त जेके बि वुमेन रिलेटेड सेल्स आहिनि उहे सभई हिते हूंदा ऐं इनशाला ही 1 मंथ और सो असां तव्हांखे ॿीहर जेका सो ज़हमत ॾींदासीं। तव्हां हिते ईंदव त इहे सभई जेके हिन वक़्तु हिते जो स्टाफ जेको हींअर वेठल आहे बैकग्राउंड में इहे पंहिंजे पंहिंजे ऑफिसिस में हुजनि ऐं पंहिंजे पंहिंजे डेस्क ते कमु कनि ऐं तव्हां हिन जी वर्किंग ते वरी हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम कयो जेको असां चऊं था इनखे असां ट्रांसफॉर्म कयूं इन टू रियलिटी। औरतूं जेके लेडीज़ एहलकार आहिनि उन्हनि जो थाणो उन्हनि जा हिकिड़ा सपना त जीअं हिकिड़े बावकार अंदाज़ सां हिकिड़े सुठे तरीक़े सां पंहिंजी वर्किंग कनि, औरतुनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि, औरतुनि सां मसाला जेके आहिनि उहे खुटाया वञनि ऐं बाक़ाइदा उत्तर सिंध जी जेका घुट ॿूसट वारो तंगदस्त जेको माहौल आहे मुदे ख़ारिज उनखे ख़ुशगवार हवा जे झूटनि में तब्दील कजे ऐं औरत खे उहा इज़त ऐं मक़ाम हासिलु थिए। सदाईं गॾु।